नाज़रीन, टंडो जाम में मुख्तलिफ तंजीमुन तरफां पुलिस के ज़ातुन खिलाफ सरापा एहतजाज बनल आहिनि। इन हवाले से पेश है इमरान अली सोहो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असी मौजूद आहियूं टंडो जाम प्रेस क्लब ते, जिथे मुख्तलिफ तंजीमन तालका हैदराबाद बहराड़ी जी हैदराबाद यूथ है, मारवी समाजी तंजीम है ऐं ॿियनि मुख्तलिफ तंजीमन मंशात खिलाफ़ मंशात हलण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जी ज़बानी अव्हांखे ॿुधायूं। तो असां एहतजाज करे रहिया आहियूं जेको हैदराबाद बहराड़ी में खुलेआम मंशात विकिरो थी रही है ऐं उन ते सरेआम जेको पुलिस जेके लाॻापियल इदारा आहिनि उहे मंथलियूं वठी रहिया आहिनि, जिनजे करे असांजो ईंदड़ नस्ल ऐं जेके पास आहे मादी जेके बि नस्ल असांजा आहिनि उहे तबाह थी रहिया आहिनि। जॾहिं त मंशात हाई कोर्ट चई चुकी आहे ऐं जेके मेडिकल इदारा आहिनि उन्हनि बि चयो आहे त हीअ मंशा जेका आहे उहा नसुल लाइ ऐं तबाही आहे ऐं हीअ जेका केतिरी बीमारियुनि जो सबबु आहे। उन ते हाई कोर्ट इन ते सख़्तु फ़ैसिलो ॾिनो, पर पुलिस जेको आहे लॉ एंड फोर्स जेको इदारा आहिनि उन्हनि को बि उन ते अमल न करायो। हैदराबाद बहराड़ी में जेको आहे शराब, अफ़ीम, चर्स, भंग, मेनपुड़ी इहे शयूं तमामु आम थी वियूं आहिनि। यूसी नाराज़णी खां वेंदे यूसी मसूबुरगढ़ी टंडजाम तेल के बहराड़ी सॼो जेको आहे किचरे मां ऐं गंद मां भरियो पियो आहे, जंहिंमें जेको आहे मौतूं बि इलाही थियूं आहिनि। हाई कोर्ट जो जेको ऑर्डर आहे मंशियात खे बंदि कराइण जो, हुन ते को बि अमल न थियो आहे। भत्ताखोरी जेको आहे हले पई, जेको आहे रुश्वतखोरी हले पई। असां हाई कोर्ट खे अपील कंदासीं त इन ते अमल कराए। हैदराबाद बहराड़ीअ में जेको सरियाम मंशात हले पई पुलिस जी सरपरस्तीअ में, जंहिं नौजवान नस्ल त ख़राब पियो थिए, वालतीन सख़्तु परेशान आहिनि। हैदराबाद बहराड़ीअ में मेनपुड़ी खां वेंदे कचो शराब, चर्स, आफीम, हीरोन सरियाम पुलिस जी सरपरस्तीअ में हले पई। पुलिस जी मंथली हफ़्ता में ना ॿोलियल आहिनि। अगरि को नौजवान या को सहाफ़ी दोस्त आवाज़ उथारे थो त उनखे धमकायो थो वञे ऐं असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। मंशात जेका तालके हैदराबाद में हली रही आहे हिन वक़्त ताईं उन मंशात जे करे काफ़ी असांखे जेके नौजवान असांजा उहे हिन मंशात जे करे पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका आहिनि ऐं असीं हाई कोर्ट जे खां इहो मुतालबो कंदासीं त पंहिंजो जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल करायो ऐं हीअ मंशात बंदि करायो, जंहिंजे करे मासूम ज़िंदगियूं ऐं नवां नस्ल तबाह थी रहिया आहिनि।